के खबर आ त रमजान शरीफ में एकड़ी रात आ जंहिंजे लाइ कुरान में लिखियल आहे लैलतुल क़द्री खैरुम मिन अल्फ शहर। एड़ी रात आ जेका 1000 महीना लगातार कोई मानू इबादत करे। मां मोहम्मद जो उम्मतीअ खे उहा रात मिली वञे। हुजूर फरमायो उन रात में बरकाता मुझो उम्मती पढ़े 1000 महीनन जो सवाब उन मुझे उम्मतीअ खे लैलतुल क़द्र में नमाज पढ़ण जो हिकड़ी जाए ते 2 रकातन में 1000 महीनन जो सवाब मिली वेंदी। हुजूर खां पुछो सही कदी आ या केड़ी रात आ लैलतुल क़द्र जी? फरमा मां गोलिया तो तवां जे लाइ हदीस सही में मौजूद है। हुजूर जन रमजान जे पेरे ॾहाके में इत्काफ में गोलण जे लाइ वेठा। ॾहो पूरो थियो फरमा हिन में न लधी जेको मां सां वेहे वेहे इत्काफ में जेको निकरी वने निकरी वने। वरी विचे इत्काफ में सोना करीम जन हलिया विचों ॾहाको पूरो थियो फरमाओ हिन में भी न मिली। हाने जेको वेहे मूसा वेहे जेको वने सो वने। कुछ वेठा कुछ वया। हुजूर जन आखिरी ॾहाके में हुया। 23 रात गुजरी वई। वह रात गुजरी वई पो नबी साईं के बुधायो साईं जेका अज रात गुजरी वई न या हुई या बदल भी रहंदी आहे 21 रातन में। आखिरी ॾहाके जे 21। हाने उलमा जा ख्याल है मानू ख्याल बढ़ान था आलिम सगुरा चंदा या केड़ी रात। एकड़ा चवन था 27 रात बिया चवन था 29 रात बिया चवन था 25 रात बिया था चवन 24 रात। कुरान लथो हो 24 रात इन करे उहे चवन था 24 रात। नबी के जह रात बुधायो वियो उहा हुई 23 रात। के चन था 21 रात। जो इहे उलमा जा ख्याल है नबी साईं इन रात के लिकाए वया। छो लिकाए वया? असांजे जोर सां फायदे जे लाइ बुधाए वञना त मसलो खराब छड़ो उम्मती असांजो उन ॾींहुं उन रात वज़ू करे नमाज पढ़ी सुमी पया। रमजान सजो ये खाली गुजरी वने सा। हुजूर जन चाहन प्या त जंखे गोलणी हुजे सजे रमजान जी इबादत करे। पहरी खां वठी 3 तारीख ताईं रोजा भी रखे तरावियों भी पढ़े सुबह जी नमाज भी जमात सा पढ़े। फरमाओ नखे उहा रात भी मिली वेंदी प्लस वधारो उनखे सजे महीने जी इबादत भी खणी इंदो। मां चाहा थो त मुंहिंजा उम्मती क़यामत ॾींहुं घणे खां घणा अमल खणी अचनि। इब्न हजर लिखे तो ॿियो भी फ़ाइदो। हुजूर जन जेकॾहिं ॿुधाइनि हा त नुक़सान थिया। चंड्रो मानू आदि सिगरेट उन रात भी बुधाए वने नबी साईं फलानी तारीख आ या सब कदर पो सिगरेट वारो उन रात